बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पए। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा, अल्लाह जी अमान में हूंदा। पुराणे दौर में जॾहिं बि को कंहिं सां मिटी माइटी कंदो हुयो त सभ खां पहिरियां उनजो नसुलु ॾिसंदो हुयो, उनजो उथणु वेहणु ॾिसंदो हो, उनजा तौर तरीक़नि ते घणो ध्यानु ॾेई पोइ उन सां मिटी जो पोइ हामी भरींदो हुयो त जीअं मुंहिंजी मिटी माइटी मुंहिंजी कामयाबु त रहे। अॼोके दौर जी मिटी माइटी में असां छा कंदा आहियूं त असां उनजो घरु ॾिसंदा आहियूं त अॻु में उनजो घरु ॾिसी अचूं। हाणे घरु उनजो सुठो थियो, बंगलो ठहियलु थियो या सुठी उनखे ज़मीन थी, असां उन माण्हूअ जे नसुल ॾे ख़्यालु नथा कयूं त हीउ कहिड़े नसुल जो आहे, सुठे नसुल जो आहे, ख़ानदानी माण्हू आहे, हिन जो पीउ हिन जो ॾाॾो पंहिंजो टाइम सुठे इख़लाक़ सां सुठे तमीज़ सां गुज़ारे विया या न, या सॼो ॾींहुं 12 महीना हिननि जूं फशरियूं हिननि जा जहिड़ा माण्हुनि सां नाजाइज़ियूं त पोइ असांखे सिर्फ़ु बंगलो ॾिसण में अचे थो त असां हिन वटि बंगलो आहे, माल आहे, मिल्कियत आहे। हाणे बंगलो माल मिल्कियत त उनजे माइटनि जे कम जो त कोन्हे। अहिड़ो ई हिकिड़ो मौज़ू आहे, तव्हां सां शेयर थो कयां। चंद ॾींहं पहिरियां मूंखे हिकिड़ी सिंध जी नियाणीअ पंहिंजी कहाणी मैसेंजर ते लिखी मोकिलियो त उन मूंखे ॾाढो ज़ोर भरियो त दादा हीअ मुंहिंजी लाइफ जी कहाणी आहे, तव्हां हिन जो वीडियो भले तश्कील ॾेई सघो था। उन नियाणीअ ॿुधायो त असां 2 भेनरियूं आहियूं, मुंहिंजा भाइर तमामु ग़रीब आहिनि, मुंहिंजो वालिद साहब फ़ौत थी चुको आहे। असां ॿिन्ही भेनरुनि जी जेका माइटी आहे, रिश्तो जेको आहे त उहो धारियनि में थियलु आहे। मुंहिंजो रिश्तो हिकिड़े ज़मीनदार सां थियलु आहे ऐं मुंहिंजी ॿी जेका नंढी भेण आहे उनजो रिश्तो हिकिड़े तमामु ग़रीब सां थियलु आहे जेको मज़ूरी करे पंहिंजे पेट गुज़र कंदो आहे। पंहिंजो सुठो घरु आहे, गाॾी आहे, काफ़ी सारियूं ॿनियूं बि आहिनि, पर मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजे पेकनि खे बि घटि वधि ॻाल्हाए ऐं मुंहिंजे भाइरनि खे बि घटि वधि पर पुटु ॻाल्हाए, मुंहिंजे सॼे क़ौम खे बि घटि वधि ॻाल्हाए। माना पाण ईअं लॻंदो आहे त ॼण खीर जो धोतल आहे, मसीत जो कख आहे। सुठी मानी खाराए ऐं घरवारी खे अगरि गार ॾे ऐं सुठो उनखे घरु ॾेई ऐं उनजी तज़लील करे उनजे पेकनि खे घटि वधि ॻाल्हाए, गार ॾेई उथारे, गार ॾेई विहारे, त अहिड़े क़िस्म जो पैसो कहिड़े कम जो? उहो पैसो उनजे कहिड़े कमु थो अचे जेको सुकून जी मानी बि उनखे नसीबु न थिए। हाणे वरी उन अदीअ ॿुधायो त मुंहिंजी जेका भेण आहे उहा तमामु ग़रीब हिकिड़े छोकिरे खे ॾिनल आहे, इंतिहाई दर्जे जो शरीफ़, खणी मज़ूरी करे जॾहिं पेकनि ॾे ज़ाल खे वठी वेंदो आहे त चिंची जा रक्शे जा पैसा बि उन वटि न हूंदा आहिनि। माना एॾो ग़रीब आहे, पर इंतिहाई दर्जे जो शरीफ़ ऐं मुंहिंजे भाउ जे पिरांदी ॾों वेहंदो आहे, मुंहिंजे भाइरनि जी एतिरी इज़त कंदो आहे जो मुंहिंजे भाइर हंट जी सिरांदी ॾों न वेही सघंदो आहे। मुंहिंजा भाइर जॾहिं उनजे दर ते वेंदा आहिनि त ईअं लॻंदो आहे त ॼण पीर मुर्शिद आया आहिनि। दुनिया में एतिरी इज़त कंहिंजी बि नथो करे जीअं उहो पंहिंजे सहुरे जन जी इज़त थो करे। ऐं मुंहिंजी भेण बि इंतिहाई दर्जे जी ख़ुशि आहे, उहो पंहिंजी ज़िंदगी मां मुतमइन आहे त माना मूंखे हिकिड़ो अहिड़ो प्यारु करण वारो मुड़ुसु मिलियो, हिकिड़ो सुठो ख़ानदान मिलियो। भले उहे ग़रीब आहिनि पर इंतिहाई दर्जे जा मुंहिंजा भाइर, मुंहिंजी माउ, मुंहिंजी का बि भेण अगरि मूं वटि अचे 5 मिंट त सुकून माणे वेंदी। ऐं दौलतमंद नियाणीअ लिखियो त मां पंहिंजे भाइरनि खे पंहिंजे घर खां झले छॾियो आहे, छो जो मूंखे ख़बर आहे मतां हिन जे ॻाल्हाइण जे करे, घटिया क़िस्म जे ॻाल्हाइण जे करे मतां मुंहिंजे भाइरनि जी दिलि आज़ारी थिए ऐं मुंहिंजा भाइर, मुंहिंजी माउ, मुंहिंजो ॿिया रिश्तेदार मूं वटि कोन ईंदा आहिनि, उहो सिर्फ़ु मुंहिंजे मना करण जे करे। हुन मुंहिंजी भेण ॾे काफ़ी शादियुनि ते, ग़मियुनि ते हर वक़्तु वेंदा रहंदा आहिनि, छो जो उन्हनि वटि उन्हनि खे इज़त बि मिले थी, मान बि मिले थो, मर्तबो बि मिले थो। अमूमन असां सिर्फ़ु पैसो ॾिसंदा आहियूं, असां दौलत ॾिसंदा आहियूं, असां इख़लाक़ न आहियूं ॾिसंदा, असां नसुल न आहियूं ॾिसंदा। इन जे करे हिकु वॾी मार खाई वेंदा आहियूं, नियाणियुनि जी ज़िंदगी तबाह थी रहंदी आहे। असां सिर्फ़ु माण्हुनि खे ॾेखारींदा आहियूं त हीउ दौलतमंद आहे, हीउ गाॾी वारो आहे, हीउ बंगले वारो आहे, हिनखे 200-300 एकड़ ज़मीन आहे। ऐं ग़रीब जेको हूंदो, उहो जेको इज़त ॾियण वारो हूंदो, इख़लाक़ वारो हूंदो, ख़ानदानी माण्हू हूंदो, उनजो पोयों नसुलु भलो हूंदो त उहो पंहिंजे घर ॿारनि खे, पंहिंजे मिटनि खे, माइटनि खे उन्हनि खे तकलीफ़ न ॾींदो, उन्हनि खे इज़त ॾींदो, मान ॾींदो, मर्तबो ॾींदो। हिन कहाणी जो जेको मेन मौज़ू आहे त जिते बि मिटी कयो, रिश्ता कयो, उहो सोचे सम्झे कयो। नियाणियुनि खे ग़ैरत वारो तालो लॻल आहे, उहे कॾहिं बि न चवंदियूं त मूंखे हिते रिश्तो न खपे, हिते खपे। उहो सिर्फ़ु पीउ, भाउ, पंहिंजे रिश्तेदारनि खे, माइटनि जे मुंहं ॾे ॾिसंदी आहे त मुंहिंजो रिश्तो कंहिंसां था कराइनि।
जंहिंसां बि ॿधी ॾियो त न्याणी त हओ कंदी, पर असांखे सोचणु खपे त ज़िंदगी बि उन्हनि खे गुज़ारणी आहे, उन्हनि खे बचा बि उते थियणा आहिनि। त बहितर इहो आहे त तव्हां सोचे सम्झे ऐं नसुल ॾिसी पोइ मिटी माइटी कंदा कयो। जंहिंसां निकाह करे असां न्याणी खे ॾींदा आहियूं, वञी मनह में बि रहायसि, ख़ाली कोठे में बि रहायसि, पर्दो लॻाए कंहिं तंबूअ में रहायसि, अगरि इज़त ॾेई ॼाणे थो त उन जहिड़ो बादशाह दुनिया में कोन्हे। अगरि बादशाह आहे, पैसो अथसि, दौलत अथसि, राति ॾींहुं ज़ाल खे उथंदे वेहंदे गारियूं ॾे, त इन जहिड़ो बि घटिया क़िस्म जो माण्हू को कोन्हे। अगरि मुंहिंजो हीउ पैगाम तव्हांखे पसंदि अचे त इन ते ज़रूरु गौर कजो ऐं वधि खां वधि शेयर कजो, त जीअं ओड़नि माण्हुनि ते हीउ मुंहिंजो वीडियो पियो अची सघे जेके मिटी माइटी करण वक़्तु जल्दबाज़ी कंदा आहिनि, ऐं ॿिया जेके मिटी माइटी कराइण वारा माण्हू हूंदा आहिनि उहे पंहिंजे ॻाल्हियुनि में फासाए रिश्तो तइ कराए छॾींदा आहिनि। सो पाण सोचो, पाण उन्हनि जा घर न बल्कि उन्हनि जो नसुल ॾिसो, उन्हनि शख़्सियतनि खे ॾिसो त हीअ किथे उथण वेहण जहिड़ा आहिनि, हीअ कंहिं सुठे ख़ानदान मां आहिनि। इन जे करे जो तव्हांजे नियाणियुनि जी नाराज़गी कॾहिं बि तव्हां ते कोन्ह थींदी ऐं हू बि सुकून जी ज़िंदगी गुज़ारे सघंदा, भले ग़रीब हुजे पर इज़त वारो हुजे।